न फोसी, मुझे सहन में, मुझे मन में तो लाज बुआ सागी जाया है। पर उते एक भी औरत भी तो रही थी। यकीन कर फोसी, तुझी जह को भी वाला रही न थो सके। मुझे कड़े कम जी माता उता तड़जी वयस। जेकी कुछ थियो वो हाणे माज़ी बणिजी चुको है। हाँ, तू सच तो जाने सब कुछ माज़ी बणिजी वयो है। उन माज़ी में मां भी दफन थी चुकी आहियां। दफन ताहू पाण थींदो पे वञा हिकिड़ी दुबण में। पर मूं वटि छा आहे? छा रखियो आहे मूं वटि सिवाय माज़ीअ जे? फुजी तो वटि मुंहिंजो सभु कुझु आहे। मुंहिंजे लाइ ॿी का बि जाइ पनाह कान्हे। जाइ पनाह ऐं मूं वटि? मां त पाण बेघर आहियां। मुझी छप्पर छाऊं तो तू हुई। तो ही मुखा सब कुछ खसे वरतो। फुजी छा हाणे वो सब कुछ वरी साॻियो नथो थी सघे? कॾहिं कॾहिं माण्हू जी दिलि चवंदी आहे त माज़ीअ में जाती पाए ॾिसजे। छा मतलब? तो माज़ी में जाती पाए ॾिठो हाणे उते मोटी वञ जिते तुंहिंजो हाल आहे, तुंहिंजो मुस्तक़बिल आहे। फुजी आउं सीरियस आहियां। आई मीन इट। पर मां नथी चाहियां। मां जीअं आहियां ठीक आहियां। फुजी तू खणी भली ठीक बहुजी, पर मुखे तुझी जरूरत है। डोंट टेल मी। कंहिंखे भी कंहिंजी जरूरत नाहे हूंदी। जिंदगी जी गुज़री रही है तीअं गुज़रण दे। सदोर यारन जेको माण्हू खयो आहे न बाबा, उन जा पार पता मूंखे मिलिया न। हिन में लिखियल अथव बाबा। बाबा वॾे पैसे वारो माण्हू आहे, असुल वॾी हलंदी पुॼंदी वारो। सो कीअं भला?
बाबा पुलिस जा हेॾा सारा अटाला सदोरे जे पोयां काहे पिया न। हाँ कमदार, इहा ॻाल्हि त आहे। सदोरे जे पोयां अॻे ई पुलिस जी घणी वठ पकड़ आहे। हो बाबा, इहा त आहे ॻाल्हि। मूंखे एसपी पाण ॿुधायो हो, हू ॾाढो परेशान हो। हुनखे मथां ऑर्डर मिलिया आहिनि त सदोरे जे टोले खे फौरन ख़तमु कर। हो बाबा। बाबा पोइ मां पाण तोखे इहो चवण वारो हुउसि त तूं सदोरे खे वञी चओ कुझु ॾींहं मार्च करे वेह ऐं वञी किथे लिके। हा बाबा, सच था चओ। बाबा हिननि जेको इहो माण्हू खयो आहे न, सो त बाबा जहिड़ो कर ॿरंदड़ बाहि ते तेल विधो अथनि। बाबा हिन माण्हूअ जा ॻोल्हाऊ पाण ताईं बची पहुता हुआ। हाँ पोइ तूं छा चइनि? बाबा मूं त हाली थेड़ ॾेई छॾियो थमान। चयोमान त बाबा असांखे हिन माण्हू जी का ख़बर ई कान्हे। हा कमदार, इहो त सुठो कयो। बसि बाबा अव्हांजी दुआ खपे बसि। जमीला, अल्लाह ते रख। अल्लाह वॾो कारसाज़ आहे। मुझे मूं पाण खे ॾाढो अकेलो फील पे कयो। छे तूं त पाण मूंखे हिमत ॾियारींदी हुई, अॼु तूं पाण हिमत हारे वेठी आहीं। मूंखे अलाए छो डप पियो थिए अलीम खे को नुक़सान न पहुचे। अल्लाह कंदो, अदा अलीम ख़ैर सां मोटी ईंदो। अलीम जी कंहिंसां दुश्मनी त कान हुई? न फौजिया, अलीम जी अगवा जो दुश्मनी सां को ताल्लुक न आहे। हा, अॼुकल्ह माण्हू जो अगवा त कारोबार बणिजी वियो आहे। इहा त इंसान दुश्मनी आहे। इहो सिलसिलो आख़िर केसि ताईं हलंदो? अल्लाह अहिड़नि माण्हुनि ते पंहिंजो अज़ाब ज़रूरु नाज़िल कंदो। फौजिया, अदा अकबर तो वटि ईंदो आहे? हा, कॾहिं कॾहिं। छो? तुंहिंजी ॻाल्हि मञंदो? पर विच में अकबर जी ॻाल्हि किथां आई? चाचा आयो आहे। उहो अदा अकबर जे ॻोठ वियो हो, पर साणुसि मिली न सघियो। अकबर इन सिलसिले में कुझु करे सघे थो छा? हा, चाचा ॿुधायो त इहो कमु फ़क़ति अकबर ई करे सघे थो। मूं तुंहिंजी ॻाल्हि न सम्झी। अलीम खे अदा अकबर ई धाड़ियलनि खां छॾाए सघे थो। तुंहिंजो मतिलबु आहे त अकबर जो धाड़ियलनि सां तालुक आहे? इहा ख़बर न आहे। थी सघे थो अदा अकबर जो एतिरो असर रसूख़ हुजे। अजीब ॻाल्हि आहे। अकबर अहिड़ो कीअं थो थी सघे? फौजिया, मां अदा अकबर ते इल्ज़ाम नथी हणां। तूं बसि अदा अकबर सां ॻाल्हाए ॾिस। ठीकु आहे, मां अकबर सां ज़रूरु ॻाल्हाईंदसि। सरकार, कमाल आयो आहे। कमाल? बाबा वो सदोरे वारो साथी कोन्हे वो? मोकिलियसि। हाज़ुर सरकार। कमदार, इहो सदोरे खे ओचितो कहिड़ो कमु पइजी वियो? अलाए जे बाबा, ॾिसूं कमाल अचे त ख़बर पए। बाबा अकबर साईं ख़ैर। भाउ कमाल भले आहे? कहिड़ा हाल भाउ? बोलो ख़ुश। वेह वेह कर ख़बर यार, ईअं ओचितो निकिरी पियो आहीं? हा भाउ यूसुफ, वॾे न्यापो मोकिलियो आहे अकबर साईं जे लाइ। आहे त ख़ैर? साईं गफ़ूर ऐं गुलाम सेन नूरे जे टोले में शामिल थी विया आहिनि। बाबा उहे छोरा जिनजे ॻोठ खे बाहि कोन लॻी हुई। साईं वॾे जो चवणु आहे किथे हमरा पलांद न कनि। हाणे गफ़ूर ऐं गुलाम सेन पलांद कंदा? इहे अहिड़ा वात ॻाल्हि घणेई ॾिठा अथऊं। यूसुफ खान, उहो बि होशियारु रहिजे त सुठो। हा ईअं त आहे। कमल, तूं अचु मूंसां, तोखे साईं जो न्यापो ॾियां, वञी सदोरे खे ॾे। हाज़ुर बाबा, साईं मोकिलाणी कान्हे। चङो भाउ। बाबा मां अचां थो।
सुठो थियो जो तूं आई। मुझे तमाम जरूरी कम हो। कम आई मुंह में बड़ा भाग मुझा। तू मुझी दोस्त जमीला के सुञाणी? तुझी फ्रेंड जमीला? हाँ सुञाणा सो। ऐं हुन जो मंगींदो अलीम? अलीम न, हुननि जी शादी थियण वारी हुई। थियण वारी हुई छा? मतलब हाणे कान थी थिए छा? अलीम अगवा थी वियो आहे। कॾहिं? हफ़्तो खनि अॻु। हुन जे माइट तुंहिंजे ॻोठ बि आया हुया, पर तोसां मुलाक़ात न थी सघी। मुंहिंजे ॻोठ? हा 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 हा, कमदार मूंसां बराबरि ॻाल्हि कई हुई, पर आउं केॾां ॿाहिरि वियल हुउसि। मूं ॿुधो आहे त तूं वॾी पहुच वारो थी वियो आहीं। कहिड़ी पहुच? तुंहिंजो धाड़ेलनि सां बि तालुक़ आहे ऐं तूं अगवा थियल माण्हू बि छॾाईंदो आहीं। अगवा थियल माण्हुनि खे छॾाइण त तमामु सुठी ॻाल्हि आहे। रुगो छॾाइण जी हद ताईं? तो इहे कम कॾहिं खां शुरू कया आहिनि? ॻाल्हियूं ॿुधी त लॻे पियो त तुंहिंजो धाड़ेलनि सां तालुक़ आहे। फौजी, मां जिते रहां थो उते पंहिंजे बचाव जे लाइ अहिड़ो तालुक़ रखणो पवे थो। रुगो पंहिंजे बचाव जी हद ताईं हो तालुक़ आहे? तोखे शक आहे त अलीम खे मूं अगवा करायो आहे? मूं ईअं त कोन चयो। तूं जमीला जी हालत ॾिसी हा त हुनखे ॾिसी मूंखे ॾाढी परेशानी थी पई आहे। मां सम्झां थो फौजी। जेकॾहिं तूं कुझु करे सघीं थो त इहा मूं ते महिरबानी कर। फौजी तूं छा बि चवें? अल्लाह जे मूंखे पाण सम्झ में नथो अचे त मूंखे छा चवणु खपे। तूं जमीला खे चओ त दिलि जाए करे, मां मुंहिंजी कोशिशि करियां थो। गुडली 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 सुगरा के बेतड़ी छादा? गुडली 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 सुगरा ओ मां सुगरा अमर हेदार तच अदा हिन के सुञाणी थो? ही केर आहे? गुडली गुडली बाबा मूंखे सॼो पे छा? मानी 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 अला ही मानी तुंहिंजी आहे। मां ऐं सुगरा पोइ खाईंदीसीं। गुडली 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 खुदा जो कुदरत हिन हाल में भी औलाद न थोड़ी अमा तू ही मानी खणी आई पता के बैठी किशोर जी किशोर रेडा नचरिया सां कड़ी पे सुसपुस की कैसा अदे बख्श लिए सा? हाँ भाण है बश के लिए सा कड़ी पे सुसपुस कयो मुझे खिलाफ। हिन वेचारे के केड़ी खबर? हिन के दीन दुनिया जी खबर काने का? जाने ही को न थो। अरे चरियो पर मुंह ते नजर थी पैस न ते साओ थी तो वने। दंत थी कढे।
बेगम साहिबा चांद ठही हुई मिठाई जा ने बस खणी वञ। छा मां छा थी वियो? भाऊ हित किए थो भाई? बेगम साहिबा चांद ठही हुई मिठाई जा ने बस खणी वञ। छा मां छा थी वियो? भाऊ हित किए थो भाई? कवाला आए तो भाव बंगलनि गार्डन जो हेराक भला हिते ने कहिड़ो मज़ो ईंदो आहे? ऐं हिते को मज़ो वठण कोन आयो आहियां। बाबा मालिकनि खे प्यारो हूंदे त पोइ घर जल्दी वेंदे। हा न त झंग में गॾु पिया घुमाईंदासीं। हलो तव्हां ॿई तव्हां ॿाहिरि हलो। चलो अचो तव्हां ॿई ॿाहिरि अचो मूंसां। ख़बर अथई हमरा केरु आहे? केरु आहे वॾा? केरु आहे? अकबर साईं जे घर जो माण्हू आहे। ॿियो केरु आहे? हाँ पोइ इहा त ॻाल्हि ख़राब थी। वॾा हाणे छा थींदो? हाणे छा थींदो? सॼी महिनत बर्बाद। ॿियो छा थींदो? पोइ भला छॾियोसि। हा हिकिड़े अमराज जे करे, सिर्फ़ु हिकिड़े अमराज जे करे अकबर साईं खे नाराज़ कोन कंदासीं। ठीकु आहे। फौजिया सच्ची ॻाल्हि त इहा आहे त अलीम तुंहिंजे करे आज़ाद थी घर आयो आहे। मुझे करे? तू मजाक भी करी? सचपच मां मजाक नथी करियां। कीअं भला ॿुधाए? छॾ इन ॻाल्हि खे। तोखे अजायो ॾुख थींदो। जमीला मूं एतिरा ॾुख ॾिठा आहिनि जो हाणे इहो लफ़्ज़ मुंहिंजे लाइ बेमाना थी वियो आहे। फौजिया अलीम खे वाकई अकबर जे माण्हुनि अगवा कयो हो। मूं इहा ॻाल्हि तोखे ॿुधाइण नथी चाहिए। अकबर पाण अलीम खां अगवा करायो? न, इहो कमु अकबर जी इतला खां सवाइ थियो हो। पर तूं कीअं थी चवीं त धाड़ियल अकबर जा माण्हू आहिनि? अलीम धाड़ियलनि जी गुफ़्तगू ॿुधी हुई। हुननि अकबर जी नाराज़गी जो ज़िक्र पे कयो। माय गॉड, अकबर छा थी वियो आहे? I'm sorry फौजिया, I'm sorry। तुंहिंजी शादी जी तयारी थी वई? हाँ, सुभाणे मेहंदी जी रस्म आहे। तोखे यादि कोन्हे छा?
जमीला जॾहिं तूं कुंवार थींदे केतिरी प्यारी लॻंदे। बाबू बिस्मिल्लाह। कमलार बाबा तो सदोरे वारनि सां ॻाल्हायो? हाँ बाबा ॻाल्हायो मान, पर बाबा पहिरीं त हुननि इहा ॻाल्हि मञी कोन थे। छो? लाइ बाब शहर में वञी रहण वारी ॻाल्हि हुननि खे वणे ई कान थी। बाबा हिन में संदन चङाई आहे। बेले में पुलिस ऑपरेशन शुरू थियण वारो आहे, पोइ केॾांहुं वेंदा? हाँ ईअं त आहे, पर बाबा मूं उहे सदोरे सां ॻाल्हायो ॿुधो बाबा, जॾहिं ॾाढो मथो हुयमि, जॾहिं मसे मसे वञी हुनजे दिमाग़ में ॻाल्हि वेठी। चइबो त राज़ी थी विया न? हा बाबा राज़ी त थिया न, पर बाबा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, शहर में रहंदा किथे? बाबा उन्हनि लाइ मूं शहर में जाइ जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। हा बाबा बसि बाबा पोइ ॿियो छा खपे न। फौजी मूं तोखे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे, हाणे फ़ैसिलो करणु तुंहिंजे वस में आहे। मूंखे तुंहिंजी ॻाल्हियूं ॿुधी ॾाढो अजीब पियो लॻे। अजीब त मूंखे बि थो लॻे। मां कॾहिं कॾहिं पंहिंजो पाण जे बारे में सोचंदो आहियां त मूंखे लॻंदो आहे त आउं को ॿियो माण्हू आहियां। तूं अहिड़ो थी सघीं थो? मूंखे एतबार नथो अचे। हा फौजी, आउं तमामु ख़राब माण्हू आहियां। पर तो इहो सभु छो कयो? तो विख विख ते समझौतो कयो आहे, छाजे लाइ? फौजी, मूंखे मुंहिंजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ इन्हनि हालतुनि में उछलाए वियो। मां हमेशह हुन खां बचंदो रहियुसि, पर मां फासंदो वियुसि। थाड़ेलनि ऐं ॾोहारी माण्हुनि सां तालुक रखण में तूं पंहिंजी बका समझी आहे, पर इहा तुंहिंजी भुल आहे। फौजी, मां शिकस्त मञणु नथी चाही, न त मां ज़मीन छॾे परी वञा। थाड़ेलनि जे अॻियां हथियार फिटा कया आहिनि, इहा तुंहिंजी शिकस्त कान्हे? फौजी, मूंखे इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि मां कंहिं हिक ॻाल्हि जी चूंड करणी हुई। वाह, ॾाढी सुठी ॻाल्हि चूंडी आहे तूं। हाणे त तूं ख़ुशि हूंदे त तुंहिंजे हथ में एतिरी सारी ताक़त आहे।
जेकॾहिं जंग में रहणो आहे त ताक़तवर थी रहिजे। कमज़ोर माण्हू जल्दी मरी वेंदा आहिनि। जंहिं माण्हू जे हथ में एतिरी ताक़त हूंदी आहे हू पंहिंजी ताक़त जे हथां पाण तबाह थी वेंदो आहे। या तोखे ख़बर आहे? फुसी जेकॾहिं तूं चाहीं त मूंखे इन तबाही खां बचाए सघे थी। मां छा थी करे सघां? इन ॻाल्हि जो जवाब बि तो वटि आहे। सर कंहिं ख़ासि ॻाल्हि जे लाइ मीटिंग हुई? हाँ, बेलन में पुलिस ऑपरेशन शुरू थियो आहे, उन सिलसिले में मीटिंग हुई। पर सर उन ऑपरेशन सां पंहिंजो कहिड़ो वास्तो? पंहिंजो थाणो त शहर में आहे। पंहिंजो डायरेक्ट वास्तो त कोन्हे, पर पोइ बि पाण खे अलर्ट त रहणो आहे न। वॾनि ऑफिसरनि जो त रुॻो मीटिंग ते ज़ोर आहे। उहा कहिड़ी ॻाल्हि हुई जंहिं लाइ मीटिंग थी? रिपोर्ट्स आहिनि त बेलन में पुलिस ऑपरेशन जे करे दौड़ियल शहरनि में अची लिका आहिनि। हा, पोइ त ठीकु आहे, पाण खे अलर्ट रहणु खपे। करीमन न मां राउंड ते पियो वञा, पोयां स्टेशन जो ख़्यालु रखिजे। ठीक है साईं, तव्हां फिक्र न कयो। सिलो कीअं थो भाई? आहे शहर में मज़ो? ए बाबा हिते त रंग लॻा पिया आहिनि। कीअं परेल? आओ सिलू भाया त तोखे शहर जी हवा बड़ी सरस लगी आ। हा हिते घुमण फिरण जा ई मज़ा ॿिया। ये जंग में रुगो आया दंबू ॿियो छा हिते? पोइ छा इरादो आहे? वॾा लॻे तो सिलू वापस बेले में कोन हलंदो। हा वॾा, हाणे असां हिते ई रहंदासीं। अरे बाबा, पाण ॿाराड़ी जा माण्हू बेले में चङा आहियूं, हिते छा कंदासीं? अञा जागी पई? अॼु देर सां आयो आहीं, ख़ैर त हो? मां त ईअं देर सवेर पियो ईंदो आहियां। अॼु पहिरियों भेरो तोखे मुंहिंजी गणती थी आहे। तोसां हिकिड़ी सलाह करणी आहे। ईअं चओ न, मां बि चवां त तोखे मुंहिंजी गणती छाजे लाइ थींदी? पंहिंजो को मतिलबु अथई तॾहिं पई जागी। तोसां त कॾहिं वेही घर जी या ॿार बचे जी ॻाल्हि करण बि ॾोह आहे। चङो, ॻाल्हि कर। ॻाल्हि ॿुध, अली मोहम्मद जी शादीअ लाइ का सोच वीचार कई अथई? छो? अली मोहम्मद का न्याणी आहे जंहिंजे लाइ भई सोच वीचार कजे? हाणे वरी ॾिसो, पुटनि जे लाइ संग लाइ माइट न ॻोल्हींदा आहिनि, ॿियो केरु ॻोल्हींदो आहे? हा ॻोल्हींदासीं, तकड़ कहिड़ी आहे ॾिसंदासीं। पर मूं त अली मोहम्मद जी कुंवार ॻोल्हे छॾी आहे। तोखे त को ॿियो कमु ई कोन्हे को। जॾहिं खां वठी छोरो ॼाओ आहे तूं इन कम जे पुठियां लॻी आहीं। हाणे कंहिंजी थी फिटे वरी? सुघरा आहे, अधु अली बख़्श जी थी। अरे चरी त कोन थी या मगज़ ख़राब थियो अथई? चरी जी धीउ खे वठी अची पुट खे परणाया? छो कहिड़ी घटिताई आहे सुघरा में? सुहिणी आहे, सुघड़ आहे, घर वेठे अहिड़ी छोकिरी त भागनि वारनि खे मिलंदी आहे। चङो भागनि वारनि खे थी मिले। पुट खां पुछो अथई? हा, अली मोहम्मद जी बि इहा मर्ज़ी आहे। हा त ईअं चओ न, मां बि चवां त चरीअ खे वठी अची घर में विहारियो अथव, का त ॻाल्हि आहे। मां चवां थो इहा ॻाल्हि मग़ज़ मां कढी छॾ, मूंखे चरियनि सां माइटी करणी कान्हे का। जोण पुट पंहिंजी मर्ज़ीअ ते ईंदो त तूं छा कंदे? अरे मां मोह आहियां छा अली मोहम्मद पंहिंजी कंदो? पढ़ करे सुम्ही पओ, मथो न खा मुंहिंजो अजायो।
फौजी तोखे वक्त मिलियो मुझी गाल ते सोचने जो? सोचन का सवाइ भी मूं वटि आहे ई छा। मां त पाण पंहिंजी सोचन जी कैदी बणिजी वई आहियां। मां बज तोखां पंहिंजी किस्मत जो फैसलो ॿुधण आयो आहियां। तोखे मूं वटि जाइ पना छाजे लाइ खपे? त जॾहिं तूं ढाड़ा हणाए ऐं माण्हू खणाए थकिजी पवे त हिते अची आराम करी। फौजी ये ना है फौजी। मूंखे त पाण ख़बर कान हूंदी आहे त मुंहिंजे हथां छा छा थी रहियो आहे। तूं ॾोह बि केॾी मासूमियत सां थो करीं। मासूम किथे आहियां? त ॾोहनि जी आख़िरी हद ताईं पुॼी वियो आहियां। हा तूं एतिरो परे निकिरी वियो आहीं जो हाणे शायदि वापसि मोटी बि न सघीं। बचाव जो को बि रस्तो कोन्हे। तूं पाण पंहिंजे लाइ इहे सभु रस्ता बंदि कया आहिनि। पर फौजी तुंहिंजे घर जा रस्ता त मुंहिंजे लाइ खुलियल आहिनि। पर तूं हुयो साॻियो अकबर आहीं किथे? तोखे ॾिसी त डपु थो थिए। अलाए तुंहिंजा हथ केतिरनि ॾोहनि में रंगियल आहिनि। फौजी तूं नथी चाहीं त आऊं ॾोहनि जी इन धोबण मां निकिरी अचां? मुंहिंजी चाहण या न चाहण सां कहिड़ो थो फ़र्क़ु पवे?